الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار
वमसाकिन तय्यबतन फी जन्नात अदन ज़ालिकल फौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिकड़ी सूरत मां 3 आयतूं सगोरियूं मूं अव्हां जे आॾो तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में अव्हां जे ख़िदमत गिरामी में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि, जेके तव्हां भावरनि खे आराम इत्मीनान सां वेही ॿुधणा आहिनि। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे शाल रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालुहु हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक अता फरमाए। सब खां अव्वल तिलावत कयल आयतुन सगोरन जी माना, उन खां बाद उन सां मुतअल्लिक़ ॻाल्हियूं ऐं मसइला तव्हां जी ख़िदमत में गुज़ारिशात जेतिरा भी मोहब्बत वारा गॾु थिया आहियो, मोहब्बत, ज़ौक़, शौक़, इत्मीनान ऐं बुलंद आवाज़ सां मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पढ़ंदा हलो त मां तव्हां खे आयतुनि जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां ॾे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू
हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। अल्लाह ताला इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो, मां रब करीम तव्हां खे ॾस ॾियां अहिड़े वापार जो जेको वापार तव्हां खे दर्दनाक अज़ाब खां बचाए वठंदो। वापार दुनिया में पाण जेको कंदा आहियूं वो पाण दौलत जे हासिल करण जे लाइ, कर्ज लाहिण जे लाइ, ज़मीन ख़रीद करण जे लाइ, दुकान हलाइण जे लाइ, खुशहाल थियण जे लाइ, बैंकुनि में पैसा गॾु करण जे लाइ त दौलत घणी हूंदी, वक़्त ते कम ईंदी। दुनिया जो वापार इन्ही मतलब लाइ हूंदो आहे, पर ही अजीब गरीब वापार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थी, ही उहो वापार आहे जंहिंमां तोखे माड़ी ठाहिणी कान्हे, ज़मीन ख़रीद करणी कान्हे। हिन वापार मां कार मोटर बंगलो ख़रीद करणो नाहे। या अल्लाह कहिड़े कम जो वापार आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, जंहिं ॾिहाड़े अल्लाह जी सरकार न मिरल हूंदी, ज़मीन ट्रामे खां वधीक गाढ़ी थी वेंदी, सिजु नेज़े पांद लही ईंदो, भाउ भाउ खां धार हूंदो, यार यारनि खां जुदा हूंदा, को बि कंहिंजो साथ कोन ॾींदो। ख़ुदा जे अज़ाब खे ॾिसी माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मां तोखे उहो वापार दसियां थो जेको उन ॾिहाड़े वारे दर्दनाक अज़ाब खां इहो वापार तोखे बचाए वठंदो। दुनिया में छा नथो मिले? उधर ते, सोधर ते, कर्ज ते, मिल्थ मेड़ ते, मिट्टीअ माइटीअ में सभु कुझु मिली वेंदो आहे। अॼुकल्ह त बाज़ार में माण्हूअ जो खून बि विकामे पियो। जेतिरियूं रत जूं थेलियूं खपनि तोखे माण्हूअ जो गरम गरम खून मिली थो वञे। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो ॾियारो हूंदो, इन ज़लज़लत अस्साअत शैउन अज़ीम। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ओ ज़लज़ले वारो ॾिहाड़ो तमामु ॾुखियो हूंदो, तमामु वॾो हूंदो, जो भाउ भाउ खां धार, पीउ पुट खां धार, माउ धीउ खां धार, एतिरे क़दुर जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो क़ुरान इरशाद फरमाईंदो आहे त जन औरतुनि खे पेट में ॿारु हूंदो, जन जानवरनि खे हमल जी सूरत हूंदी, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे अज़ाब ऐं दहशत जे करे उन हमल वारा ॿार फर जानवरनि जा किरी पवंदा, ॾिसंदे माण्हू त नशे में हूंदा। अल्लाह ताला फरमाए थो, वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। माण्हू नशो कोन पीतो हूंदो, भंग चरस कोन पीतो हूंदो, ज़ाहिरी को बि नशो कोन हूंदो, पर हक़ीक़त में हुननि खे अल्लाह जे सख़्त अज़ाब जे करे बेहोशी जा दौरा पिया पवंदा। अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं सारी कायनात बेहोशी जे आलम में हूंदी, ख़ुदा जे अज़ाब खां पिया डिॼंदा, माना ईमान वारा हलिया मां रब सां वापार कर त मां अहिड़े दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान वञा। हुज़ूर साईं फरमाइनि था, सुञो केरा? माण्हुनि चयो, साईं क़िबला जंहिं वटि अन्न न हुजे, लटो न हुजे, जाइ न हुजे, ॾोकड़ न हुजे, ज़रूरत वारियूं शयूं न हुजनि, सुञो उनखे चइबो आहे। पाण फरमाइनि था, न। या रसूल अल्लाह, अवां ॿुधायो सुञो केरा? हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, सुञो उनखे चइबो जो क़यामत जे ॾिहाड़े हुन जे दफ़्तर में हिकिड़ी नेकी बि कान हूंदी,
हुन जा तमाम जो तमाम दफ़्तर गुनाहनि सां भरिया पिया हूंदा, नेकीअ वारो दफ़्तर ख़ाली हूंदो। ओ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे आॾो मायूस ऐं ना उम्मीद हूंदो, हथ हुन जा ख़ाली हूंदा। भली दुनिया में 1000 एकड़ ज़मीन छॾे वञे, किरोड़े रुपया छॾे वञे, बंगला गाॾियूं महलातूं खीर पुट धन दौलत छॾे वञे, पर अमल हुन जो आहे कोन, इन जहिड़ो सुञो आहे ई कोन। पर साईं फरमाइनि था ग़रीबी हाल आहे, रात खाईंदो आहे, ॾींहं जो बुखियो हूंदो आहे, बच्चा अंगू घाड़ा हूंदा आहिनि, कर्ज़ जी हालत हूंदी आहे, सारी ज़िंदगी सूरनि में गुज़ारींदो आहे, पर हिन दुनिया में नेकीअ जा अमल करे पंहिंजा दफ़्तर भला करे वेंदो आहे, पाण सां अमल खणी वेंदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन जहिड़ो क़यामत में ॿियो को शाहूकार आहे ई कोन को। सुञो उहो आहे जंहिंजा दफ़्तर अमलनि खां ख़ाली हुजनि, ऐं शाहूकार उहो आहे जंहिंजा नेकी सां अमल भरपूर हुजनि। दुआ कयो रब्बुल आलमीन शल तव्हां असांखे नेकी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात साईं ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। त मुंहिंजा मिठड़ा भा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाओ हल अदुल्लुकुम अला तिजारतिन, मां रब तव्हांखे वापार जो ॾस ॾियां, तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम, उहो वापार तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ हक़ीक़त आई आहे त मोमिन जी वॾे खां वॾी कामयाबी आहे जो अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे अज़ाब खां बची करे जन्नत ॾे हलियो वञे। कॾहिं कॾहिं असांजा मुसलमान ग़फ़लत कंदा आहिनि, कंहिं बि कम खे नंढड़ो समझी नेकीअ जे कम खे थोरो समझी छॾे ॾींदा आहिनि, ठहियो थोरो कमु आहे। या वरी कॾहिं गुनाह जे कम खे हल्को समझी ठहियो ख़ैर आयो करे थो छॾियां। मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त ओ मुंहिंजा उम्मती ख़बरदार, नेकीअ खे हल्कड़ो समझी छॾे न ॾिजां, गुनाह खे बि हल्कड़ो समझी मता कयो अथी। छाजे करे जो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो इंसान खे तमामु मामूली नेकी हुन जा बेड़ा पार करे छॾींदी आहे, कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे जो नंढड़े खां नंढड़ो गुनाह हुन जो बेड़ो ॿोड़े छॾींदो आहे, तबाही बर्बाद कंदो आहे। तंहिंजे करे जीअं माण्हू बाहि खां बचंदो आहे, बाहि जो बभड़ हुजे त बि बचजे, जे बाहि जी चिणगा त बि उन खां बचजे। उहा चिणगा आहिस्ते आहिस्ते वधी वञी ॻोठनि जा ॻोठ साड़े सघंदी आहे, उनखे हक़ीर न समझजे। त अहिड़े तरीक़े सां बुराईअ खे बि हक़ीर न भाइजां, नेकीअ खे बि हक़ीर न भाइजां, नेकीअ खे सुठो समझी अमल कजां, बुराईअ खे बुरो समझी उन खां पासो कजां। इंशा अल्लाह ताला जेकॾहिं तोखे नंढनि नंढनि गुनाहनि खां बचण जी आदत थी पई त इंशा अल्लाह कबीरे गुनाह खां बि बची पवंदे। इंसाननि में गुनाहनि जी आदत इन्ही जे करे पवंदी आहे जो सगीरनि गुनाहनि खां बचंदो न आहे, गुनाह खे हल्को समझंदो आहे, तोड़े नंढड़ो ई गुनाह हुजे पर उनखे हल्को समझी उनखे करे छॾींदो आहे त पोइ उन में जुरत थी पवंदी आहे, आहिस्ते आहिस्ते सगीरे मां कबीरो गुनाह थी वेंदो आहे। मुंहिंजे महबूब साईं फरमाइनि था इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे, बुराई कंदो आहे त बुराई करण जे टाइम ते हुन जे दिल जे मथां तिर जेतिरो कारो टिको पैदा थी पवंदो आहे, कारो दाग ठही पवंदो आहे। हिकिड़ो गुनाह कयईं, कारो दाग दिल ते ठही पियो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था वरी ॿियो गुनाह कंदो, उन जे भर में वरी ॿियो कारो टिको ठहंदो, वरी टियों गुनाह कंदो, तिर जेतिरो कारो टिको ठहंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ईअं गुनाह कंदो कंदो वेंदो, आख़िर उहो ॾिहाड़ो ईंदो जो हिन जी दिल तए जे तरे वांगुरु, दांगीअ जे तरे वांगुरु मुकमिल कारी थी वेंदी आहे। पोइ जॾहिं सारी दिल ज़र्रे ज़र्रे सां कारी थी वई त
त पोइ न को क़ुरान असर करे, न का हदीस असर करे, न का नसीहत असर करे। पोइ महबूब फरमाइनि था वो गुनाहनि जे करे कुफ्र में भी काए पवंदो आहे। या रसूल अल्लाह, इन जो इलाज कहिड़ो आहे? मुंहिंजे हबीब तां कुर्बान वञा। पाण फरमाइनि था इन जो इलाज इहो आहे जो गुनाहनि खां तौबा कर त रब जी तुंहिंजी दिल, रब जी ज़ात तुंहिंजे दिल खे साफ़ करे छॾींदो आहे। ईअं तोखे गुनाहनि खां पाक कंदो आहे। अताइब मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लहू। इमामुल अंबिया फरमाइनि था तौबा करण वारे जा गुनाह ईअं माफ़ थींदा आहिनि ॼण त हिन गुनाह कयो ई कोन हो। समूरियूं ख़ताऊं हुन जूं माफ़ थी वेंदियूं आहिनि। तमाम जो तमाम गुनाह जेके भी न कया हूंदा उहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तौबा ताइब थियण जे करे माफ़ करे छॾींदो आहे। पर मुंहिंजा ॾाढ हिकिड़े हिकिड़े गुनाह था थोरो थोरो नंढड़ो नंढड़ो मामूली जेके तूं भाईंदो आहे गुनाह सम्झी कंदो वेंदे तो दिल कटजी कटजी कारी थींदी आहे। अॼुकल्ह वाइज़ नसीहतूं तकरीरूं आलिम मथा हणी 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 अछूं ॾाढ़ियूं थी वियूं अथनि। पर मुंहिंजा दोस्त असांजो उहो साॻो गन आहे, साॻी कुहाड़ी आहे, को फ़र्क़ु असांखे कोन थो पवे पियो। असां ते क़ुरान असर छो नथो करे? जॾहिं त अल्लाह ताला फरमाईंदो आहे लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहू ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह। जेकॾहिं अल्लाह पाक फरमाए तो मां ही क़ुरान करीम जबलनि जे मथां नाज़िल कयां हा त तव्हां ॾिसो हा अल्लाह जे ख़ौफ़ जे करे जबल ज़रा ज़रा थी वञनि हा, लुॾी वञनि हा, किरी पवनि हा, टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा। पर मुंहिंजा दा जेको क़ुरान जबल फाड़े विझे, जबलनि खे किराए विझे, उहो आख़िर असांजे दिल ते असर छो नथो करे पियो? इन्हीअ जे करे जो असां जूं दिलियूं जबलनि खां बि वधीक गुनाहनि जे करे कारियूं कटजी ख़राब थी वियूं आहिनि। इन जे करे गुनाहनि जे करे असां ते क़ुरान पाक जो असर कोन थो थिए। अल्लाह पाक खां तौबा ताइब थी करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ। ॾिस त कीअं अल्लाह जो क़ुरान तुंहिंजे मुंहिंजे मथां असर थो करे। असांजा मुर्शिद साईं हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे ख़िदमत गिरामी में हिकिड़ो मौलवी आयो, पाण वेठे साहबज़ादे खे मसनवी ॿुधायऊं। पाण पंहिंजे साहबज़ादनि खे पाण पढ़ाईंदा हा। संदन साहबज़ादो पीर साईं सिबगतुल्लाह शाह अव्वल पंहिंजे वालिद वटि मसनवी शरीफ़ जो रोज़ानो सबक़ वठंदा हा। हिकिड़े ॾाढे हिकिड़ो मौलवी अची वेठो, ईअं मुसाफ़िर मौलवी, उन बि चयो त दर्स ॿुधां। पाण जो मसनवी शरीफ़ जी माना कयूं, तशरीह कयूं त उन मौलवी चयोसीं इन जी माना ईअं त कान्हे जेका तव्हां माना था कयो, इहा माना न आहे। पाण फरमायो तो पढ़ी आहे? हाँ उसे मूं पढ़ी आ। कंहिं पढ़ाई थी? चे उस्ताद पढ़ाई आ। उन मौलवी साहब के पाण फरमाइनि था अब्बा ॾे ख़बर सच ॿुधाइजां, तुंहिंजो उस्ताद जॾहिं मसनवी पढ़ंदो हो त रोंदो हो? चई साईं न। चई भला तव्हांखे रोवण ईंदो हो? चई न साईं। भला ॿुधण वारनि खे रोवण ईंदो हो? चई साईं न। पाण फरमाइनि था अब्बा पोइ तो मसनवी पढ़ी कान्हे का? मसनवी पढ़े हा, पढ़ाए हा, ॿुधे हा त हुनजी दिलि नरम थी पवे हा, हुनजे दिलि में रोवण जारी थी वञे हा। मुजाद आहे त मसनवी जी ॻाल्हि आहे मौलाना रूमी जी ठहियल आहे। मां त अल्लाह जे क़ुरान करीम जी ॻाल्हि थो कयां। क़ुरान सॼो ॾियारो पढ़ूं था, ॿुधूं था, अख मां ॻोढ़ो कोन थो वहे। इन जो मतिलबु इहो आहे त क़ुरान पाक असां सही माना में ॿुधूं कोन था, पढ़ण वारा पढ़ूं कोन था, ॿुधाइण वारा सही माना में ॿुधायूं कोन था। असांजा कल्ब कटजी कारा थी विया आहिनि। दुआ करशल मदीने वारे मीर जे सदके ख़ुदा ताला तव्हांजा असांजा सभिनी जा कल्ब मुनव्वर फरमाए छॾे। कल्ब नूरानी थी वेंदा, दिल नूर थी वेंदी त पोइ क़ुरान भी असर कंदो, हदीस भी असर कंदी, नेकीअ जे तरफ़ रग़बत भी थींदी, अल्लाह जे राह ॾे भी राग़ब थींदासीं। पर मुंहिंजा दिड़ा, मुंहिंजा भाउ मुस्लमान, अलाए छा थी वियो आहे जो असां अल्लाह पाक जे कलाम खे हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी था छॾियूं पिया, अमल जी कोशिश कोन था कयूं पिया। जलसनि में भी घणा हज़ारे माण्हू गॾु थियूं था पिया, पर जहिड़ा अचूं था ओड़ा उथी वञूं था, अमल जी कोशिश कोन था कयूं। ख़ुदा रा
अचो था भली अचो लख दफ़ा अचो ॿुधो था लख दफ़ा ॿुधो पर सभ खां बुनियादी ॻाल्हि आहे त नेकीअ जी ॻाल्हि जेका बि ॿुधो उन ते अमल करे वञो। अॻु में तव्हां चवंदा हुयो त ख़बर कान ही पर ख़ुदा जे क़ुरान ॿुधण खां पोइ हुज्जत तमामु थी वञे पई। हाणे तव्हांजो उज़ुर कहीं कम जो कोन थींदो जेकॾहिं अमल न कंदव त तव्हां खां ॿीणो पुछाणो थींदो त ॿुधी पोइ बि अमल कोन कंदा हुयो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात फरमाती त मां तव्हांखे वापार ॾसां जेको तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए छॾे। अल्लाह ताला जे अज़ाब जूं झलकियूं तव्हां हाणे ॾिठियूं 2-3 ॾिहाड़ा थिया। सॼो लाड़काणो ज़िलो छा सॼी सिंध गॾिजी हिकिड़े जिरेब ज़मीन खे ज़ोर ॾिए त हलाए नथो सघे। मालिक जो जॾहिं अमर आयो त ही सॼो जहान ईअं पियो लुॾे जीअं हवा ते पन लुॾंदो आहे। लाड़काणे वारा तव्हां परे आहियो, असांजे पासे अञा वधीक नुक़सान थियो आहे। असां खां परते अञा अॻिते थर वारे पासे बदीन वारे पासे भिटुनि जूं भिटूं हीअं फाटी पयूं आहिनि जेके जबलनि जे जूं भिटूं हुयूं हीअ भिटूं फाटी अधो अधु थियूं जिथे 200 फुट ज़मीन में पाणी हेठां तो पाणी फुहारा करे ॿाहिरि वही पियो। अमेरिका वारनि जी रिपोर्ट आहे। मुंहिंजा दोस्त इंग्लैंड वारनि चयो आहे BBC तां तबसरा थिया आहिनि त जेतिरो पाकिस्तान जे मथां ज़िलज़िले जो दबाव हो जेकॾहिं इहो सॼो सारो ज़िलज़िलो पंहिंजो कमु करे हा त पाकिस्तान में हिकिड़ी जाइ त न बचे हा, हिकिड़ो माण्हू बि न बचे हा। पर हू अंग्रेज़ ईसाई बि चवनि था त पाकिस्तान खे कंहिं मौजज़े बचायो आहे। मां थो चवां ॿियो कहिड़ो मौजज़ो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे ऐ मुंहिंजा प्यारा महबूब करीम इन तुंहिंजे उम्मतुनि ते गुनाहनि जे करे कावड़ त घणी अचे थी, हिन खे अज़ाब सां मुब्तला करे ख़त्म करे छॾियां। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब तूं जो मौजूद आहे तुंहिंजे हूंदे पोइ हिन तो अज़ाब टारे थो छॾियां। मा कान अल्लाह खे लाइक़ नाहे लियुअज़्ज़िबहुम जो इन्हनि ते अज़ाब करे व अंत फीहिम ऐं तूं मुहम्मद मौजूद बि आहीं। तुंहिंजे मौजूदगी जे करे मां थोरो घणो कन गोशी कयां नथो, कन माटी कयां नथो, पर अज़ाब खां बचायां नथो त मन रुजू थी पवन। मुंहिंजा अदा इहो बि थोरो असां ते मदीने वारे मुहम्मद अमीर जो जंहिं सोने साईं जे सदके बचा हो। असांजे वहां बि पिया चवनि ॾिठो अलाह खे कीअं अलाह ज़मीन लोॾे ॾेखारी पीर फ़कीर बुज़ुर्ग काॾे आ। असां चयो बि तव्हां चंडनि जे करे थियो आहे जो बेअदबी वधी वई आहे। अगरि तव्हां बेअदब न थियो हा त इहे ज़िलज़िला कोन अचनि हा, पर वरी बि ख़ुदा तबारक व तआला उन मदीने वारे मीर जे सदके बचाए छॾियो। अबा कंहिंजे करे बचाओ चो हुज़ूर जे करे। ॾाढे त चओ सोना अल्लाह पाक जल जलालु अमन वालू बचायो आहे, बचाइण वारो रब आहे, पर सदको कंहिंजो आहे चओ मदीने वारे साईं जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकाह जो महबूबन करीमन जे ज़ात बाबरकाह जे सदके बचाओ। इंशा अल्लाह ताला आइंदा बि उन्हीं जे सदके खुदा सां ता मुसीबतूं टारींदो। पर यार हली ईंदुम हो तो पर आऊं बे अग भरी थिया मता चवे बलोचो त कमीनीअ मां कीन थियो। अल्लाह सही त घणो ई मेहरबान आहे, महबूब रहमत वारो नबी बि मेहरबान आहे, पर यार मता ॾोरापो मिलई तो कुझु न कई तंहिंजे करे हिन दुनिया जे हयातीअ में कुझु अमल करे वठ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाह महबूब जे सदके असांखे आइंदा भी न अज़ाबन खां बचाए छॾींदो। दुरूद मुझे साईं ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो कयो, तव्हां सां त कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण जो तो वॾो हक़ आहे नी कलमे जे सदके, पर ख़ुदा जो कसम आहे मके वारा
मुशरिक हुजूर के छा चवंदा हा मदीने जे ओसे पासे जा काफर जेके अशद कुफरन व निफाकन जन के अल्लाह से कुरान में सजवा तो कुफर में ऐं मुनाफिकत में सख्त हुंदा हा वे छा चवंदा हा अंतर अलैना हिजारतम मिन अस्समाए अवितना बिअज़ाबिन अलीम। कुरान शरीफा ऐ मोहम्मद सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढे जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर के चवंदा हा या रसूल अल्लाह जे कदे तू सच्चो नबी आ असां तोखे नथा मञूं तुंहिंजी मुखालफ़त था कयूं अंतर अलैना हिजारतम मिन अस्समा पंहिंजे अलाह खे तूं चओ त असांजे मथां भली पत्थरनि जो मींहुं वसाए अवितना बिअज़ाबिन अलीम या असांजे मथां को दर्दनाक अज़ाब आणे तोखे मोकला तोखे चैलेंज आ भली तूं असां ते अलाह जे तरफ़ खां मींहुं वसा अहिड़ो मींहुं जंहिंमें पत्थर हुजनि बाहि हुजे या को दर्दनाक अज़ाब हुजे। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे हबीब खे जो चैलेंज कयूं रब इहा आयत नाज़िल कई मुंहिंजा महबूब मूंखे देर कान्हे मां उहो रब आहियां जो लूत जी क़ौम खे मथे खणी ऊंधो कयुमि त सदके बचा पिया हूं। मां हिकिड़े किताब में पढ़ियो हदीस पाक जो किताब आ जंहिंमें लिखियल आहे त रहमत लिल आलमीन जी रहमत मोमिननि जे लाइ त आहे पर मुनाफ़िकनि जे लाइ बि आहे त काफ़रनि जे लाइ बि आहे। अवां सोचींदो त रहमत वारे नबी जी रहमत मुनाफ़िकनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो काफ़रनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾिनो इहो मसइलो तव्हांखे सम्झायां सम्झंदव इहो मसइलो ज़रूरी बि अथव छो त अॼुकल्ह इन मसइले जे सम्झण जी वधीक ज़रूरत आहे। कीअं साईं वेचारा निमाज़ूं था पढ़नि साईं ॾाढ़ियूं डिगियूं अथनि दीन जो कमु तव्हां खां वधीक था कनि मस्जिदूं मदरसा आबाद कनि था मायूं ॻोठ में वेचारा घरनि जा घर छॾियो महीननि जा महीना बिस्तरा कुलनि ते खयो घुमनि पिया ज़ाहिरी तरह ॾिसंदो त बोझ सादड़ा मोमिन हाणे इन्हनि खे असां कीअं चऊं त ख़राब हन या गंदा हन या दीन जा दुश्मन हन। अल्लाह जो दीन कुरान हदीस मस्जिदूं निमाज़ूं सभु कुझु इहे बुरा कीअं थिया पोइ जे इहे बुरा हन त बाक़ी पोइ छा बचियो बाक़ी पोइ केरु आहे हे कुकड़ वेड़ाइण वारा हे ढगनि जे गोए हलण वारा ये दोहलाई ये मेलन मलाखड़न ते हज़ारे रुपया विञाइण वारा कोठन में मस्जिद में ड्रभ जमी आ बांग नथा ॾियनि पिया निमाज़ जो सजदो कोन था कनि हाणे इहे हन भला बाक़ी हे निमाज़ी खन ख़राब तव्हां मौलवियुनि जा बि कहर अब जागो था अलाए निंड अथव माण्हू चवनि था न हाणे इन जो मां तोखे जवाबु ॿुधायां अदा कुरान शरीफ जे सूरतुनि जा नाला हन सूरत फातिहा सूरत बकर सूरत आल इमरान सूरत निसा सूरत तौबा वग़ैरह अहिड़े तरीक़े सां हलंदा सूरत यूसुफ सूरत इब्राहिम सूरत वदुहा हल हला हिकिड़ी सूरत आहे जंहिंजो नालो आहे सूरत मुनाफ़िकून छा आहे नालो ॾाढे त चओ सभई नथा चओ भला छो ॻोठ वेझो आहे मस्जिद वेझी हूंदी जे कंहिंखे पत न अचे त क़ुरान खणी अचे त मां खोले ॾेखारियांसि हाफ़िज़ बि वेठा आहिनि आलिम बि वेठा आहिनि उन में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुनाफ़िक़नि जी सूरत में फरमायो आहे इज़ा जाकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून। कुरान पाक ऐ मुझा प्यारा महबूबा
जॾहिं तो वटि मुनाफ़िक़ ईंदा आहिनि इज़ा जाकल मुनाफ़िक़ून जॾहिं तो वटि मुनाफ़िक़ ईंदा आहिनि क़ालू चवंदा आहिनि नशहदु इन्नका लरसूलुल्लाह ओ मुंहिंजा महबूब मुहम्मद मुस्तफ़ा असां शाहिदी था ॾियूं त तूं अल्लाह जो रसूल आहीं। कहिड़ी शाहिदी तूं अल्लाह जो रसूल ॾाढे चयो अल्लाह जो रसूल। अल्लाह ताला फरमाए थो अल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु अल्लाह ताला फरमाए थो मूंखे इल्म आहे मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजो बराबरि रसूल आहीं। ही था चवनि त तूं रसूलुल्लाह आहियां पर मां अॻे ई थो चवां त मूंखे ख़बर आहे त तूं रसूलुल्लाह आहियां। इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून मुनाफ़िक़ कूड़ था हणनि कूड़ा थी अब आहे मुंहिंजे हथ में छा आहे ॾाढे जो छा आहे ज़ोर सां चओ कहिड़े रंग जो आहे मां तो चवां कूड़ा होदा पोइ खणी अदब जे करे न पुछो पर दिल में चवंदो हाणे मुफ्ती साहब चरियो थी वियो आहे ईअं न सही आहे बि ट्राल आहे बि अच्छो रूमाल ऐं तव्हां सभु ॾिसो था त अच्छो आहे चओ बि था अच्छो आहे ऐं मां अकेलो थो चवां त न सही न तव्हां कूड़ा हो पोइ तव्हांजी माना त तव्हां अदब जे करे न खणी पुछंदो त चवंदो तव्हां हाणे बसि गारंटी पूरी। मुंहिंजा दोस्त मुंहिंजो महबूब अल्लाह जो रसूल आहे ॾाढे चओ मुनाफ़िक़ छा था चवनि इन्नका लरसूलुल्लाह तूं अल्लाह जो रसूल आहीं आहे बि अल्लाह जो रसूल ऐं हू बि उहा ई ॻाल्हि था कनि इन्नका लरसूलुल्लाह तूं रसूलुल्लाह आहियां पर वरी बेनियाज़ थो चवे इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून मुंहिंजा हबीब कूड़ था हणनि साईं छो जॾहिं आहे बि रसूलुल्लाह चवनि बि था रसूलुल्लाह तूं बि चवीं थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ॻाल्हि बि उहा था कनि जेका सची आहे पोइ रब साईं छो थो चवे इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हाणे देर थी थिए ॻाल्हि खुटाइणी आहे मतिलब इहो आहे त रुगो लफ़्ज़नि खे ॾिसणो कोन्हे रुगो ज़ुबान खे ॾिसणो कोन्हे हे जो करे ज़ुबान सां चवे त मां मञां थो तूं हक़ ते इहा ॻाल्हि मञण जी कान्हे का अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ज़ुबान खे बि ॾिसंदो आहे त दिलि खे बि ॾिसंदो आहे इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरकुम वला इला अअमालिकुम हबीब फरमाइनि था अल्लाह पाक न को तव्हांजी शक्ल ॾिसंदो आहे न को अल्लाह तव्हांजे अमल खे ॾिसंदो आहे वलाकिन यंज़ुरु इला नियतिकुम अल्लाह जी नज़र तव्हांजे नियतुनि जे मथां आहे। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा हबीब ये बराबर चवनि था इन्नका लरसूलुल्लाह तू अल्लाह जो रसूल आहे ऐं मां बि चवां थो बराबर रसूल आहे पर हे चवण वारा कूड़ था हणनि पिया मतिलब छा ते ज़ुबान सां चवनि था इन्हनि जी दिलि का नथी मञे चओ इन्हनि जी दिलि ज़ोर सां चओ दिलि इन्हनि जी मालूम थियो त चवण ॿी शइ आहे दिलि सां मञण ॿी शइ आहे। रसूलुल्लाह खे रसूलुल्लाह चयऊं त छा थी पियो निमाज़ पढ़ियऊं त छा थी पियो ॾाढ़ी वधायूं त छा थी पियो मस्जिद में सजदा कयूं त छा थी पियो जेसी ताईं हिननि जी दिलि रसूलुल्लाह खे अल्लाह जो सचो नबी ग़ैबदान नबी नथी मञे ऐसी ताईं हिननि जो ईमान कम जो कोन्हे को। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे हबीब जे आॾो जिहाद बि कंदा हा हज बि कंदा हा कुरान भी पढ़ंदा हा उहा नमाज हिकड़ी नमाज जेका रसूलुल्लाह जे पुठियां कंहिंखे नसीब थिए त करोड़नि नमाज़नि खां भली चओ करोड़नि नमाज़नि खां अहिड़ियूं नमाज़ूं कई रसूलुल्लाह जे पोयां पढ़ंदा हा मस्जिद नबवी में पढ़ंदा हा चओ सुभान अल्लाह मदीने जे पाणीअ सां वुज़ू कंदा हा चओ सुभान अल्लाह हबीब जो दीदार करे सजदा कंदा हा चओ सुभान अल्लाह। रब ताला फरमाए तो इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून मुंहिंजा महबूब मां सभु कुझु लोढ़े छॾियो मां
न नमाज कम जी, न रोज़ो कम जो, न हज कम जो, न जिहाद कम जो, न इबादत कम जी। न मदीनो हुनखे कम आयो, न मक्को कम आयो, न मुंहिंजा हबीब तुंहिंजे पोयां नमाज कम आई, न को जिहाद कम आयो। अदा जे मदीने वारा मुनाफ़िक हुज़ूर असां नमाज़ूं पढ़ंदा हा ऐं तोड़े दीनदार हा, अॼो कन वहाबिन खां वधीक दीनदार हा, हबीब खे ॾिसंदा हा वधीक हा, पर इन जे बावजूद भी सच्ची दिल सां न मञण जे करे हो मुनाफ़िक थी विया त ही बि उन्हनि जी औलाद आ, उन्हनि जो नस्ल आ, साॻियो तरीक़ो आ जो मुंहिंजे महबूब पाक जे लाइ जीअं हू चवंदा हा तीअं ही भी चवनि था। दुरूद पढ़ तोखे क़ुरान ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। इज़ा क़ील लहुम तआलौ यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, इन्हनि जे निशान मां हिकिड़ी हीअ बि निशानी आहे, जॾहिं इन्हनि मुनाफ़िक़नि खे चइबो आहे अचो 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 हलऊं, काॾे हलऊं? रसूलुल्लाह जे दर ते हलऊं। छो हलऊं? यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह, हलो त नबी करीम जे दरवाज़े ते हली हबीब खां सफ़ारिश करायूं त रहमत वारो नबी असां खे माफ़ियूं वठी ॾे, अल्लाह परचाए ॾे, रब रिझाए ॾे, हलो त मुहम्मद मिठे जे दर ते हलऊं। अल्लाह ताला फरमाए तो लव्वौ रुऊसहुम, ऐ मुंहिंजा महबूब जंहिं वक़्त में तुंहिंजो नालो ईंदो आहे त रसूलुल्लाह ॾे हलो त लव्वौ रुऊसहुम, इन्हनि चंडनि जा बूथ ई फिरी वेंदा आहिनि। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो नालो ॿुधी हमराहनि जे बूह ते 12 वॼी वेंदा आहिनि, ट्रूड़ी खणी विझंदा आहिनि, शिरक था कयो, शिरक था कयो, अल्लाह जो आॿे ॾे छो था हलो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुंहिंजा हबीब तुंहिंजो नालो ॿुधी जलन भुजन सड़नि था पिया, तुंहिंजे मग़फ़िरत जा उम्मीदवार न आहिनि, तुंहिंजे सिफ़ारिशदार तुंहिंजे वसीले जा, इनखे शिरक चवंदा आहिनि, बुरो सम्झंदा आहिनि, पोइ भली नमाज़ूं पढ़नि, रोज़ा रखनि, अला अला कनि, तुंहिंजे पोयां पढ़नि, मुंहिंजा हबीब मान खे कुझु नथो क़बूल कयां। इहे मुनाफ़िक़ आहिनि, इन्हनि जो नस्ल क़यामत ताईं हलंदो। अबा आहिनि या न आहिनि? अॼु जेकॾहिं खणी चओ त रसूलुल्लाह जे सदके अबा अलाह रसूल ख़ैर कंदी, शिरक तव्हां चई त ॾिसो न बाबा, अलाह रसूल ख़ैर कंदो, अलाह रसूल वधाईंदी, अलाह रसूल भलो कंदो, अरे अलाह सां रसूल खे था ॻंढियो। चओ न चंड्रा पोइ कलमे में छो था चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह? अवां कलमो भरियो था नबी करीम जे मथां, अल्लाह पाक जे तौहीद सां गॾु मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो ज़िक्र गड्डा, आज़ान में गड्डा, तकबीर में गड्डा, कलमे में गड्डा, नमाज में गड्डा। नमाज अल्लाह जी फर्ज, अल्लाह जो मुंह काबे ॾे, अलहम्दु अल्लाह जे ला, हमदो सना ख़ुदा जे ला, सुभान रब्बियल आला ख़ुदा जे ला, सुभान रब्बियल अज़ीम ख़ुदा जे ला, रुकू ख़ुदा जे ला, सजदो ख़ुदा जे ला, क़याम ख़ुदा जे ला, वेहण ख़ुदा जे ला। पर अल्लाह ताला फरमाए तो आखिर में चवणो पवंदी अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। भली इबादत अल्लाह जी कर, पर पिछाड़ी मोहर लग रहा है अस्सलामु अलैका अय्युहन नबी, ओ गैब जे खबर ॾियण वारा तो ते भी सलाम हुजे। या रसूल या दस्तगी रहमतुल्लाह अलैह, या अली अल मर्तज़ा शेरे खुदा। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा मुसलमाननि खे हर जाइ ते शिरक नज़र ईंदो आहे। मां तो दावा सां चवां, अञा हिननि जे मुल्लनि खे शिरक ऐं तौहीद जी बि ख़बर कान्हे। शिरक समझन हा, तौहीद समझन हा, त बकवाज़ी कोन कनि हा। हाणे ॻाल्हि मां पंहिंजी तव्हांखे समझाए छॾियां, अॻिते था पोइ हलूं। मालूम ईअं थियो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ाहिरी मञण सां, ज़ाहिरी कलमे भरण सां, ज़ाहिरी तरह मस्जिद में वञण सां, नमाज पढ़ण सां का गारंटी कान्हे का। ऐं हे ताना हणंदा आहिनि, हे तव्हांजा कोकड़ी, हे तव्हांजा सही मेलाई, हे तव्हांजा पीरनि ते वञण वारा, हे नमाज न पढ़ण वारा, इहे वरी तव्हांजा भला थी आहे, निमाज़ी ख़राब थी आहे। मां हिकिड़ो तोखे वाक़ियो ॿुधायां। असांजे लाड़ जे इलाइक़े में
दरगाह हिकिड़ी टंडरो साईंदाद मशहूर सरहंदी बुजुर्ग हन वॾो कामिल वलीउल्लाह हो हज़रत ख्वाजा अब्दुर रहमान सरहंदी सभई जो रहमतुल्लाह अलैह ॾाढे चो रहमतुल्लाह अलैह। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह जी खानदान मां कंधार मां बुजुर्ग आयो हो। हिते सिंध में पहिरो पहिरो बुजुर्ग हो सिवाय अरबी ऐं फारसी ऐं पश्तो जे ॿी ॿोली ॻाल्हाईंदो ई कोन। या अरबी ॻाल्हाईंदो हो आलिम हो चोटी जो, या वरी फारसी ॻाल्हाईंदो हो, या वरी पंहिंजी अबाणी ॿोली कंधार वारी पश्तो ॻाल्हाईंदो हो। पोइ हिते ट्रिखुड़ जा सैयद हा, ट्रिखुड़ मशहूर आहे, ट्रिखुड़ हैदराबाद जे भर में आहे। उन्हनि सैयदनि मुरीद हा, उन साईं खे चयो क़िबला हाणे तूं हिते असां वटि रहो। बुज़ुर्ग खे मुरीदनि अहिड़ो मजबूर कयो जो पंहिंजो वतन छॾे सिंध में रही पियो। उन्ही बुज़ुर्ग जो फर्ज़ंद हो ख्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदी, कयूं में ज़मान हो सही। वो बुजुर्ग हो जे सब खां अव्वल फारसी जुबान में अल अक़ाइद सहीहा फी तरदीद अल वहाबिया जे नाले सां किताब लिखियो। वहाबियत जी तरदीद में वॾो किताब लिखी फारसी जुबान में, जंहिंजो अॼुकल्ह उर्दू में तर्जुमो बि अची वियो आहे, सिंधी में बि अची वियो आहे। उन ख्वाजा मोहम्मद हसन जान जी तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तो जो ईमान ताज़ो थींदो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हजरत ख्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदी रहमतुल्लाह तआला अलैह हैदराबाद स्टेशन ते रेल जे इंतजार में वेठो आहे, कोटिया पियो वञे। ख्वाजा साहब असां 30 40 50 मुरीद बि गॾु हुजनि साईं खे रवाने करण जे लाइ स्टेशन ते टिकेट वठो। साईं वेठो आहे प्लेटफार्म ते, गाड़ी अचे, पोइ कॾहिं अधु कलाक 15 मिंट लेट थी वेंदी आहे गाड़ी। साईं वेठा हा, ख़लीफ़ा खुलफा वेठा हा। इन दौरान में वेठे वेठे हिकिड़ी ॼञ आई। उन्हनि खे बि गाॾीअ में काॾे वञिणो हो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी ॼञ छा हूंदी आहे। मायूं हूंदियूं त ताड़ीअ जो ठहको हूंदो, जे खदड़ा हूंदा त नाच जो नचकारो हूंदो, जे मंगणहार हूंदा त दोहल जी धमाधम लगी पई हूंदी। हाणे जीअं जो ॼञ पहुती त खदड़ा धार बीठा नचनि, मायूं धार बीठियूं ताड़ियूं वॼाइनि, मंगणहार दोहलनि जो दस हयूं बीठा आहिनि। ख्वाजा साहब वेही वेही ॾिसी ॾिसी हाणे छा करे, कंहिंखे रोके बि नथो सघे। रेलवे स्टेशन आहे, सभु कंहिंखे अचण जी वाट आहे। मुंहिंजा दोस्त जमल ख्वाजा साहब थोरी देरि ताईं ॾिठो, ॾिसी ॾिसी ख़लीफ़नि ॾिठो त ख्वाजा साहब जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि, अखियुनि मां पाणी नार करे वहण लॻो। मुरीदनि पुछो साईं छो था रो? पाण फरमायो आबा रोवानी जे करे थो त ॾिसो अफ़ाल कहिड़ा अथनि, नचनि था, टपनि था, कुॾनि था, ताड़ियूं था वॼाइनि, दुहल था वॼाइनि, शरनायूं था वॼाइनि, अमल त चङो अथनि कोन को, पर मां रोवां इन्ही जे करे तो ख़ुदा जो कसम आहे इन्हनि गुनहगारनि खे बि मुंहिंजे मदीने वारे मोहम्मद अमीर जी शफ़ाअत में उम्मीद आहे। हे त इन ॾाढ़नि वारनि खां भला आहिनि जेके ॾाढ़ियूं रखी रसूलुल्लाह जी शफ़ाअत नथा मञनि पिया। ये ॾाढ़नि वारा, ये निमाज़नि वारा, मस्जिदनि में सजदन करण वारा, पाण खे तौहीद वारा, मुवाहिद सॾाइण वारा, ऐं रसूलुल्लाह जे शफ़ाअत जे इनकार करण वारा, ऐं ईअं चवण वारा त नबी असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, अब हो, अम्मड़ हुई, ॾाॾो हो, माण्हुनि जहिड़ो माण्हू हो, जेके ईअं चवनि था। हज़रत ख्वाजा हसन जान फरमाइनि था रब्बुल आलमीन जो कसम आहे इन निमाज़नि खां, इन ॾाढ़ी वारनि खां, मदरसनि हलाइण वारनि खां, सजदन करण वारनि खां इहे दुहलारी बदा आहिनि जेके मुंहिंजे महबूब मोहम्मद जे शफ़ाअत में तो उम्मीद रखियो वेठा आहिनि। तव्हांखे रसूलुल्लाह जे शफ़ाअत में उम्मीद आहे? चओ इंशा अल्लाह ताला आहे। ऐं ही वरी चवंदा आहिनि असांखे अमल छॾाईंदा, तबलीग कंदा हूं, मदरसो हलाईंदा हूं, निमाज़ूं पढ़ंदा हूं, वाइज़ जलसा तकरीरूं कराईंदा हूं, तौहीद 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 ॻाईंदा हूं, तंहिंजे करे असांखे तौहीद जो भरवसो आहे। पर यादि रखिजा बा, इन्हनि खां पुछो तव्हां खां वॾो मुवाहिद त इब्लीस हो, शैतान हो, जो अल्लाह पियो चवेसि आदम खे सजदो कर, चयो पियो तोखां सवाइ ॿिए खे कंदुसि कोन, मां जहिड़ो ॿियो मुवाहिद आहे कोन। इन देवबंदनि वहाबनि खां त वॾो मुवाहिद उहो हो, पर उन जी बि 6 लख साल जी इबादत लुढ़ी वई। मुलातो वारी 30-35 साल वारी इबादत कंहिं लेखे में ई कान्हे का, जेसी ताईं आमना जे लाल जी दामन न वठंदे कुझु कोन थींदी।
मोहम्मद अमीर जी शफात में उम्मीद रख त बेड़ा पार थनी हुजूर जी शफात खां परे रहंदे तुआरी तौहीद टको बि कान रहे मुंहिंजा दोस्त अदीज़ इहो अमल तुआरो कहीं कम जो कोन्हे निमाज़ तुआरी निमाज़ कहिड़े कम जी अल्लाहु अकबर जल्दी पढ़ा त चंदे खे देर थी थिए शल न कहे हिननि जे मुला मौलवी खे थाबो अचे किरे थो त सॼे मुल्क में पिननि था छो जे असांजे मुवहिद ते हमलो थियो आहे चंदो ॾियो अबा यादि अथव अलाए कोन लाड़काणे में दोदाई रोड ते असांजो तकरीर बि असांजी मस्जिद भी असांजी हमलो भी असां ते कयूं पोइ फ़क़ीरनि में ॿ टे हल्का सल्का पादर आहिनि इहो तव्हांजे लाड़काणे वारो मुल्लो सॼे मुल्क में पिनियो त बरेलवी मासा विढ़िया आहिनि पैसा ॾियो बाहरी दुनिया ते मुजादा बाहर वनी टीवियूं भरे हथरादू कैसेटूं भरे ॾेखारे त मुंहिंजे मदरसे खे गोलियूं हयूं अथनि धकाया अथनि मुंहिंजा दोस्त वरी बि असांजे अहले सुन्नत जे मशाइख जे सब्र खे शाब सां तो हो लाड़काने ते बहा भी न बचे हा खत्म थी वने हा पर वरी असांजे मशाइखन बुजुर्गन दरवेशन सब्र खां कम वरतो हे त पिनण जा पुख्ता ॾिसो त अल्लाह काॾे थो विसरी वञे उन टाइम ते खुदा खां मदद घुरदा कोन पैसा छो घुरदा हो असां सुन्नत जमायत वारा क़यामत में भी रसूलुल्लाह जी दामन वठंदासीं या रसूल अल्लाह या अली अल मुर्तजा और मुझा दोस्तों अदीज़ो मुसलमान भाइरो हे पिनण जा पुख्तियान पुछो न तहां जी नमाज कहिड़े कम जी आहे रोज़ा कहिड़े कम जा दर्द बा तस्बीह बरदिल गाओ हर ई चुनी तस्बीह कए दारद असर उहा तहां जी नमाज कहिड़े कम जी आहे जो ज़ुबान ते सुभान रब्बियल आला दिल में वरी चंदो जुबान ते सुभान रब्बियल आला दिल में वरी से के जो मुनाफिकत लगी पई आहे इहा कई कम जी कोन्हे हे त एतिरे क़दुर भी नऊज़ बिल्लाह लिखियो तन पंहिंजे किताबनि में माज़ अल्लाह त जेकर नमाज पढ़ंदे पढ़ंदे धगे जो ख्याल अचे तब नमाज थी वेंदी ढोर जो ख्याल अचे तब नमाज थी वेंदी ज़िना जो ख्याल अचे तब नमाज थींदी पर जे रसूलुल्लाह जो ख्याल ईंदो त नमाज न थींदी छो त रसूलुल्लाह जो ख्याल ढगनि ढोरनि जे ख्याल खां बदतर आहे असां चवंदा हो त नमाज थींदी तरी जरी मोहम्मद अमीर जो ख्याल ईंदो और मुंहिंजा दोस्तो अदीज़ो अर्ज़ पे कुम तव्हांजे ख़िदमत गिरामी में त मुनाफ़िक़त जो सबूत इहो ई आहे जो प्यारे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सां बुग़्ज़ रखियो था अचनि हमदर्दी को नथा कनि पिया सलातो सलाम खां इहे मनो कनि यारी खां इहे मनो कनि मुंहिंजा दोस्त नबी करीम जे उर्स खां इहे मनो कनि या रसूल अल्लाह चवण खां इहे मनो कनि पोइ छा जी मुसलमानी आहे मुसलमानी त नालो ई न जो आहे जो अल्लाह पाक जे तौहीद सां गॾु चइबो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसी ते हजरत हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी दामन न वठबी खुदा राज़ी कोन थींदो खुदा जे ज़ात बाबरकात जो दग ॾसण वारो भी असां खे आमना जो लाला सच्ची ॿुधाइजो कूड़ न हणजो मां तव्हां खां पुछां थो त जेकॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात तशरीफ़ वठी न अचे हा पाण खे क़ुरान जी ख़बर पवे हा अल्लाह जी ख़बर पवे हा इस्लाम जी ख़बर पवे हा काबतुल्लाह जी ख़बर पवे हा न कतई न कई शइ जी भी ख़बर असां खे कान पवे हा अल्लाह जो दग ॾसण वारो भी मुस्तफ़ा क़ुरान ॾसण वारो भी मुस्तफ़ा काबतुल्लाह के काबे बनाइण वारो भी मुस्तफ़ा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे हक़ नाहक़ जो रस्तो वाट ॿुधाइण वारो भी मुस्तफ़ा अरे जंहिंजे सदके असां खे सभु कुझु मिलियो आहे जेकॾहिं उन खे न मञीदे उन जो वसीलो न वठंदे